पंजाब पारां छॾियल पाणी 10 ॾींहनि बाद सिंध में दाख़िल थियण शुरू थी वियो। सिंध जे टिनी बैराजनि ते पाणी जी सतह में मामूली इज़ाफ़े बावजूद खोट बरक़रार आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू सखर ऐं कोटरी बैराज ते पाणी जी सतह में वाध शुरू थी वई आहे। पाणी जी सतह में इज़ाफ़े बावजूद गुड्डू बैराज ते पाणी जी खोट 80%, सखर बैराज ते खोट 38% ऐं कोटरी बैराज ते 59% खोट बरक़रार आहे। पाणी में वाध बावजूद गुड्डू बैराज मां निकिरंदड़ बेगारी ऐं रेणी कैनाल मुकम्मल तौर ते बंद आहिनि, जॾहिं त सखर बैराज मां निकिरंदड़ राइस कैनाल ऐं दादू कैनाल में बि पाणी नाहे छॾियो वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज ते पाणी जी सतह में 5981 क्यूसिक जी वाध रिकॉर्ड कई वई। सखर बैराज ते पाणी जी सतह में 3315 क्यूसिक ऐं कोटरी बैराज ते 80 क्यूसिक वाध रिकॉर्ड कई वई आहे। गुड्डू बैराज ते पाणी जो मथां वहिकिरो 48,619 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 46,146 रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज ते पाणी जो मथां वहिकिरो 40,605 ऐं डाउन स्ट्रीम में 15,555 क्यूसिक वहिकिरो रिकॉर्ड कयो वियो। कोटरी बैराज ते पाणी जो मथां वहिकिरो 5,350 ऐं हेठां वहिकिरो 100 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे।